रगूं थियूं रबाब। अल्लाह साईं जो ज़िक्र एक ज़ाकिर जो मददगार थींदो आहे। जीअं अल्लाह साईं फरमाए थो सूरह रूम में, वकान हक्का अलैना नसरुल मोमिनीन। तर्जुमो ऐं मोमिन खे मदद करण असां ते हक़ आहे। सूरह रूम नंबर 47। रब जी ज़ात गफ़ूर रहीम आहे, पंहिंजे बंदनि जी मदद करण पंहिंजे नालनि जी सिफ़ात सां नवाज़े थो। हिकु गाफ़िल इंसान जॾहिं ज़िक्र जी लज़तनि खे ॻोल्हे वठे थो त हिकु ख़ाकी जिस्म नूर जो मुजस्मो थियो वञे। फना बदन में बकावर जी तस्बीह तंवारजे थी। जीअं उन बादशाह कायनात पंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बाबति फरमायो, सुम्मा दना फतदल्ला फ़क़ाब क़ौसैन औ अदना। तर्जुमो वरी वेझो थियो, पोइ हेठि लथो। नंबर 8, पोइ ॿिनि कमाननि जेतिरो विथी हुई या उन खां बि तमामु वेझो। नंबर 9 सूरह नजम। ही हिकु कुर्बत जो आला मिसाल आहे। अहिड़ो मिसाल कॾहिं बि काइनात में न थियो। रब जेको वेझो आहे, पंहिंजे बंदनि जी शइ रग खां वधीक बसि हिकु ज़ाकिर ज़िक्र सां लुत्फ़ अंदोज़ थी सघे थो। उहो रब उन बंदे सां गॾु आहे। अर्रहमान अलल अर्श इस्तवा। नंबर 5 तर्जुमो उहो ॿाझारो अर्श ते क़ाइमु आहे। सूरह तोए। बसि ऐं इंसान तूं उनखे ॼाण। मा कान मुहम्मदुन अबा अहदिम मिन रिजालिकुम वलाकिन रसूल अल्लाह व ख़ातमुन नबिय्यीन व कान अल्लाह बिकुल्लि शैइन अलीमा। नंबर 40 तर्जुमो मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अव्हांजे मर्दनि मां कंहिं हिक जो पीउ न आहे, पर अल्लाह जो पैगंबर ऐं सभिनी पैगंबरनि खां पछाड़ी में अचण वारो आहे। ऐं अल्लाह हर शइ खे ॼाणंदड़ आहे। सूरह अहज़ाब। बसि खूब ज़िक्र खे नफ़्स ऐं शैतान जे शिर खां बच। हू आहे आसमाननि में, पर तोखे वेझो आहे। अअमिनतुम मन फिस समाइ अन यख़सिफ बिकुमुल अर्द फ़इज़ा हिय तमूर। तर्जुमो अवी उन खां बेख़ौफ़ थिया आहियो छा त जेको आसमान में आहे सो मतां अव्हां खे ज़मीन में गिहाए छॾे, पोइ उते जो उते ज़मीन धुॾे। सूरह मुल्क। मुसन्निफ़ सैयद ग़ुलाम